सेवण शरीफ अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे GM सैयद जे पोटे सैयद अली रज़ा शाह सां बाजारी हाउस सेवण में अहम प्रेस कॉन्फ्रेंस में सैयद अली रज़ा शाह पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो। अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह साईं GM सैयद जे पोटे सैयद अली रज़ा शाह के पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत अख्तियार करण ते मुबारकबाद ॾिनी ऐं साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सैयद अली रज़ा शाह जे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल थियण सां पाकिस्तान पीपल्स पार्टी मज़बूत थींदी। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।